अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ सां गॾु आऊं आहियां बिशारत सुमरो। हलंदासीं हेडलाइंस तरफ़। वज़ीर आज़म इमरान ख़ान PTM खे यूनियन करार ॾेई छॾियो। PTM जे नाले ते यूनियन ठही जंहिंजो मक़सदु NRO वठणु आहे। 30 साल हुकूमत करण वारा अॼु खरपती आहिनि ऐं हिसाब ॾियण लाइ तयारु न आहिनि। पाण खे कानून खां मथां सम्झनि था। भारत में कोरोना वायरस सबबि हालतूं ख़राब आहिनि। भारत में ऑक्सीजन न हुजण करे माण्हू रोडनि ते मरनि पिया। साबित थियो आहे त मास्क ज़रिए कोरोना खे रोके सघिजे थो। अवाम मास्क जो इस्तेमालु करे ईंदड़ 2 हफ़्ता तमामु अहम आहिनि। वज़ीर आज़म इमरान ख़ान जो लाहौर में तक़रीर खे ख़िताब। चवे थो असांजे इंसाफ़ जो निज़ाम ताक़तवर खे नथो पकिड़े सघे। जेलनि में सिर्फ़ु ग़रीब तबिके जा माण्हू नज़र ईंदा आहिनि। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो वज़ीर आज़म इमरान ख़ान जे ख़िताब ते रद्द अमल। चवे थो इमरान ख़ान ग़लतियूं करे थो, ग़लतियुनि जो एतिराफ़ करे थो ऐं ॿीहर वरजाए थो। हीउ मुल्क आहे, क्लासरूम न आहे। मुल्क में महांगाई जो कारण इमरान ख़ान जा ग़लति फ़ैसिला आहिनि। PTI जो IMF डील में ग़लती मञणु नाकाफ़ी आहे। वज़ीर आज़म इमरान ख़ान क़ौम खां माफ़ी वठे। वफ़ाक़ी सरकार सिंध सूबे सां ज़्यादती कई आहे। तुमसा ऐं चश्मा केनाल हमेशह तकरारी रहिया आहिनि। इरसा में सिंध जे तजवीज़ुनि खे बिल्डोज़ कयो वञे थो। सिंध असेंबली पाणी मसइले ते ठहराउ मंज़ूर करे चुकी आहे। वोटनि जी ॿीहर ॻणप जो नाटक शुरू कयो वियो आहे। अवाम वफ़ाक़ी हुकूमत जी कारकर्दगी ते अवाम फ़ैसिलो ॿुधाए छॾियो आहे। इलेक्शन कमीशन खे यरगमाल बणाइण जी कोशिशि कई पई वञे। सूबाई वज़ीर सैयद नासिर हुसैन शाह जूं कराची में मीडिया सां ॻाल्हियूं। चयाईं वफ़ाक़ी हुकूमत होश खां कमु वठे। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठि कोरोना टास्क फोर्स जो इजलास। सूबाई वज़ीरनि, चीफ सेक्रेटरी ऐं IG पुलिस जी शिरकत। मुराद अली शाह चवे थो कराची शहर में कोरोना केसनि जी शरह वधीक रही आहे। कराची शहर में 14.13 पहुची वई आहे। मुल्क में कोरोना वायरस छा अञा जारी। वायरस वधीक 108 मरीज़नि जूं हयातियूं गिड़काए वियो। फौतियुनि जो अंग वधी 61,429 ताईं पहुतो। MCOC मूजिबि 24 कलाकनि दौरान 4,198 नवां केस रिपोर्ट। 5,211 मरीज़नि जी हालत ॻणती जोगी। सिंध में 8 मई खां 16 मई ताईं पब्लिक ट्रांसपोर्ट मुकमिल तौर बंदि रहंदी। कोरोना खां बचाव लाइ बैनल सूबाई ऐं हिक शहर खां ॿिए शहर ताईं हलंदड़ ट्रांसपोर्ट ते पाबंदी हूंदी। सियाहती मार्ग, रेस्टोरेंट्स, होटल ऐं गेस्ट हाउस बंदि रहंदा। ट्रांसपोर्ट खाते पारां नोटिफिकेशन जारी। हैदराबाद शहर ऐं भरपासे में कोरोना वायरस छा अञा जारी। कोरोना वायरस वधीक हिक ॼणे खां हयाती खसे वरिती। फौतियुनि जो अंग वधी 339 ताईं पहुतो। DHO मूजिबि 24 कलाकनि दौरान 157 नवां केस रिपोर्ट। शिकारपुर ज़िले में इंतज़ामिया SOPs ते अमल करण में नाकाम। ईद ख़रीदारी लाइ ईंदड़ ख़रीदारनि ऐं दुकानदारनि मास्क इस्तेमालु न कयो। मीना बाज़ार, चूड़ीगर बाज़ार, रेशम बाज़ार, डक बाज़ार में औरतुनि जी पीह। शहर में रश वधण करे कोरोना वायरस पकड़िजण जो ख़दशो वधी वियो। मिठी में खुराक जी खोट ऐं मुख़्तलिफ़ बीमारियुनि वॻे वधीक 4 ॿार फ़ौत। हलंदड़ साल फ़ौती ॿारनि जो अंग वधी 180 थी वियो। ऐं लालकणे में बाज़ीगर पुल भरिसां राइस केनाल में विझंदे 2 नीगर ॿुॾी फ़ौती विया। फ़ौतियल नीगरनि जा लाश अस्पताल मुंतक़िल कया विया।